शांति। हाणे संकल्प करो मां आत्मा शांत स्वरूप आहियां, मां आत्मा प्रेम स्वरूप आहियां, मां आत्मा आनंद स्वरूप आहियां, मां आत्मा सर्वशक्ति स्वरूप आहियां, मां आत्मा आनंद में रहण वारी आहियां। अगर मूंखां कोई भूल थी हुजे त मूंखे क्षमा कजो बाबा। ओम शांति। अॼु मिठा मिठा शिव बाबा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा असांखे चवनि था, जीवन में सभु प्रकार जा माण्हू त्याग कंदा आहिनि, है न, लेकिन सभिनि खां ऊचो त्याग कहिड़ो आहे? मापन जो त्याग, है न। सभिनि खां ऊचो त्याग कहिड़ो आहे? मापन जो त्याग। मां अॻियां वधां। जीवन में माण्हू चवंदा आहिनि न, मां अॻियां वधां, पहिरियों मूंखे मिले, पहिरियों मां ठहां, पहिरियों मां करां, पहिरियों मुंहिंजो नाम थिए, है न। त बाबा चवनि था इहे सभिनि खां वॾो त्याग आहे। ॿियनि खे अॻियां करणु ऐं ख़ुदि बि भले अॻियां, ईअं न की असां ख़ुदि वेठा, ख़ुदि अनुभवी थी करे ॿियनि खे अॻियां वधाइणो आहे, है न। पहिरियों तव्हां, जीअं भले तव्हां वॾा बि आहियो देह जे संबंध सां, त बि असांखे पहिरियों माण्हुनि खे अॻियां करिणो खपे, कि पहिरियों तव्हां अॻियां वधो। इहो ई सभिनि खां वॾो त्याग आहे। हिन सां असां पाण ई अॻियां वधी वेंदासीं। न असां सोचंदा आहियूं कि पहिरियों मां अॻियां वधां, किथे इहे अॻियां न निकिरी वञनि, पोइ मूंखे माण्हू नंढो न सम्झनि, मां कॾहिं वॾी थींदमि, है न। अॼु हर हिकु इंसानु चए थो कि मां वॾो थियां, लेकिन उन अनुसार ओड़ो अकुल बि हुजणो खपे। जीवन में असांखे ओड़ो अकुल बि त हुजणो खपे न। सिर्फ़ु मां अॻियां वधां, मां वॾो थियां, मां हीअं करां। हाणे हर माण्हू खे खपे अलॻि घरु, अलॻि दुकानु। पहिरियों घरु हलाइणु सिखो, पहिरियों दुकानु हलाइणु ॾिसो, पोइ माण्हू चए थो असांखे अलॻि घरु, अलॻि दुकानु खपे, पोइ ख़ुदि संभाले, ख़ुदि त घर में वेही आराम था करनि, दुकाननि ते सेठ वेही जेका कमु करण वारा आहिनि उहे वॾा ठही वेठा आहिनि, घर में कमु करण वारी मायूं वॾियूं थी वेठियूं आहिनि, है न। त इहे माण्हू सोचजो था मायूं रखायूं, हीअं करो, माई सभु कुझु कंदी, इहे ई सभु कुझु ॾिसंदी आहे, पर हिकु तरीक़े सां असां उन्हनि खे हक़ु ॾेई छॾींदा आहियूं, है न। ऐं हिकु बार हक़ु मिलण खां पोइ त ॾिसो ॾेखारींदा आहिनि न, भक्ति मार्ग में बि हुननि भॻवान जी तपस्या करे वरदान वरितई, पोइ माण्हुनि खे ई तंग करणु लॻी, है न। ॾिसां मायुनि खे हक़ु ॾींदासीं, अधिकार ॾींदासीं, ॿियनि खे, घर वारनि खे बि नंढो करे छॾींदासीं। अगरि मायुनि जे साम्हूं असां घर वारनि खे बि उल्टो सुल्टो चईंदासीं, कंदासीं, त मतिलबु असां मायुनि खे वॾो करे, घर वारनि खे नंढो करे छॾियो, त हुननि खे अधिकार मिली वियो, है न। हुननि खे अधिकार मिली वियो, पोइ उहो तव्हांखे बि कंहिं ॾींहुं किराए न छॾे। ये सोचे सम्झी करे असांखे जीवन जीअणो आहे न। हर हिक खे पूरो घर कंहिंखे बि न मिलणो आहे। जीवन में खपे छा? थोरी सी वेहण लाइ जॻह, थोरी सी सुम्हण लाइ जॻह, बसि, ऐं पंहिंजो कमु कंदा हलो। ये मुंहिंजो छा करे? असांखे त कमु करे पंहिंजो पुण्य जो खातो जमा कराइणो आहे न, करिणो आहे न। अॼु ॾिसो था कोई शरीर छॾे थो त कुझु खणी थो वञे, त माण्हू एतिरो बि नथो सम्झे न कि असांखे कोई इहे घर आदि, दुकान आदि, पैसो आदि असां खणी थोरी वेंदासीं न। हिन में रही करे असांखे पुण्य जो खातो जमा करिणो आहे। जेतिरा ॾींहं असां वटि इहे सभु कुझु आहे, असांखे पुण्य जो खातो जमा करिणो आहे,
हुन खां पोइ त असांखे वञिणो आहे, पंहिंजो ॿियो शरीर वठिणो आहे, ॿियो कमु करिणो आहे। ईअं जनम मरण में ईंदे ईंदे असां जो बि कमु करूं था उहो पुण्य ई खातो जमा करूं था न, ॿियो कुझु थोरी करिणो आहे असांखे, है न। त इहे ई बाबा असांखे चईंदा आहिनि की जीवन में असांखे सदा इहे यादि रहे कि असांखे जो बि कुझु आहे, चाहे इहे शरीर आहे, चाहे धन आहे, चाहे संपत्ति आहे, चाहे घर आहे, चाहे दुकानु आहे, चाहे जो बि नौकिरी धंधो आहे, जो बि डिग्री मिली आहे, इहे सभु असांखे इन द्वारा असांखे कमु करे पुण्य जो खातो जमा करिणो आहे। असांखे जीवन में पुण्य जो खातो जमा करिणो आहे। बसि हुन खां जीअं न कोई चीज़ हूंदी आहे, भई कोई चीज़ असां यूज़ कंदा आहियूं, असां सोचंदा आहियूं हा भई हिन चीज़ सां असांखे इहो कमु कढिणो आहे, कढी करे पोइ फिटी करणी आहे उहा चीज़ कोई सदा जे लाइ रखणी थोरी आहे। त इहे बि ईअं ई आहे, अॼु असांखे इहा चीज़ असां कम में लाथी, पोइ बसि यूज़ करे कमु करे, यूज़ एंड थ्रो। ये असां वटि जो चीज़ूं आहिनि, जो संपत्ति आहे, जो घर आदि आहे, उनखे यूज़ करो न, माण्हुनि खे उन सां सुख ॾियो, कुझु कल्याण करो। बाक़ी मुंहिंजो घर आहे, मुंहिंजी दुकानु आहे, मुंहिंजो पैसो आहे, है न। कल्ह जो मुंहिंजो करे शरीर छॾे छॾियऊं, पोइ असांखे ॿिए जन्म में त उहो मिलंदो न। ॿिए जन्म में कीअं मिलंदो? ॿिए जन्म में तॾहिं मिलंदो जॾहिं असां हिते उन पैसे खे, उन चीज़ खे सुठी रीति यूज़ कयो, उन सां माण्हुनि खे सुख ॾिनो, तॾहिं त असांखे ॿिए जन्म में उहा चीज़ सुठी जे रूप में मिलंदी न, है न। त बाबा अॼु असांखे चवनि था कि सदा सोचो कि असांखे जो बि चीज़ आहे, जो बि संपत्ति आहे, जो बि कुझु आहे, हुनखे यूज़ करे पुण्य जो खातो जमा करणो। पुण्य जो खातो न हूंदो त हिते जी चीज़ हिते ई रहिजी वेंदी, असांखे ॿिए जन्म में कुझु मिलंदो न। अॼु ॾिसो कोई वॾे घर जन्म थो वठे, कोई ग़रीब घर में जन्म थो वठे, इहो कीअं थो थिए? ईअं ई थींदो आहे। कोई हिन जन्म में पंहिंजो पैसो, पंहिंजो नाम मान शान ॿियनि जे भले जे लाइ यूज़ कंदो आहे। अॼु प्रेसिडेंट ठही करे अॼु अगरि उहो ॿियनि जो भलो न कंदो त कल्ह माण्हू हुनखे सीट तां उतारे त छॾंदा ई सही, लेकिन हुन पुण्य बि कुझु जमा न कई न। अॼु ॾिसो प्रेसिडेंट जेको आहे, अगरि उहो अञा ताईं ख़ुदि जे लाइ जीए, खाए पीए, पंहिंजो प्रेसिडेंट में त ॾाढा ऐश हूंदा आहिनि, लेकिन हुते आज़ादी न हूंदी आहे, है न। हुते माण्हू खे इहे त ॿंधल हूंदा आहिनि, ये करो, सॼो ॾींहुं कोई न कोई माण्हू आसपास रहंदो ई सही, तव्हांखे ॾिसंदो ई रहंदो। त बाबा चवनि था अगरि प्रेसिडेंट बि पंहिंजो कमु सुठी रीति न करे, पंहिंजे ई मस्ती में मौज रहे, त हिकु त माण्हू बि हुनखे जल्दी लाहे छॾंदा, ॿियो हुन कोई पुण्य जो खातो बि न जमा कई। भई प्रेसिडेंट थियण खां पोइ अगरि हुन ॿियनि जो भलो न कई, ॿियनि जे लाइ सुठो न कई, ॿियनि जे लाइ सुठो न सोची, त हुनजो जीवन उते जो उते ई कुझु जमा न थियो। बसि हुन समय हू प्रेसिडेंट आयो, हुन मौज कई, मस्ती कई, बसि पोइ ख़तमु। त बाबा असांखे इहे ई चवनि था कि जीवन में आहे न, असांखे सदा यादि रखिणो आहे कि असां वटि जो कुझु बि आहे, चाहे असांजी पोज़ीशन ई छो न आहे, चाहे असां डॉक्टर ई छो न आहियूं, इंजीनियर ई छो न आहियूं, चाहे असां वॾो धंधो ई छो न कंदा आहियूं, वॾो बिज़नेसमैन ई छो न आहियूं, असांजो नाम आहे ॾाढो, त पंहिंजे नाम सां बि माण्हू ॿियनि जो ॾाढो भलो करे सघंदो, है न। पंहिंजे कम सां त करे ई सघंदो आहे ॿियनि जो भलो। ॾिसो अॼु अगरि माण्हुनि जी ॾाढा सुठा माण्हू घर ठाहे वेठा आहिनि, है न। हुते अगरि कुझु भॻवान जो सत्संग आदि कराइनि, पंहिंजे संबंधनि खे हुते रोटी आदि खाराइनि,
हुननि कंहिं घरु ॾिठो न हुजे भई वॾो घरु कीअं हूंदो आहे, कंहिं पंहिंजे संबंधी ग़रीब संबंधियुनि खे जंहिंजो घरु एॾो सुठो न आहे उन्हनि खे पंहिंजे घर में सॾु कराए चलो उन्हनि खे रोटी जो सुखु ॾियो। हुननि वॾी टीवी न ॾिठी आहे, वॾी टीवी में कुझु ॾेखारियो, गाॾी में न घुमिया आहिनि, चलो गाॾी में घुमायो। इस उन्हनि जो दुआयूं मिलंदियूं न, है न, हुननि जी दुआयूं मिलंदियूं। जी सम्झो ॿिया माण्हू कंहिं गाॾी ते कार ते न वेठा आहिनि त जॾहिं बि किराए जी कार वठंदा आहिनि या टैक्सी में या हीअं कार में वेंदा आहिनि त केॾो ख़ुशि थींदा आहिनि, है न। तव्हां बि अगरि तव्हां वटि गाॾी आहे, वॾो घरु आहे, वॾो धंधो आहे, पहिरियों माण्हू कंदो हुयो न पंहिंजे संबंधियुनि खे सॾु कराए रोटी खाराईंदो हुयो, त हुननि जी दुआयुनि सां छा थींदो आहे, घर में ख़ुशियूं बि ईंदियूं आहिनि ऐं पैसो बि वधंदो आहे। भई उहो चवंदा न, हा भई असां खाराईंदा आहिनि त हिननि जो वधंदो रहे, आशीर्वाद मिलंदो आहे। त ईअं बि असां दुआयूं वठी सघंदा आहियूं न। त माण्हू अॼुकल्ह घर ठाहे वेठा आहिनि अकेला अकेला, पोइ डिप्रेशन में अची वेंदा आहिनि। मज़ो न आहे न, भई कोई असां वटि वॾी चीज़ आहे, अॼु असां वटि वॾी कार ई छो न आयो, तव्हां माण्हू घर में अॼुकल्ह त अकेला अकेला ई रहनि था, उहा ई गाॾी खणनि घुमनि, कोई मज़ो न आहे, कोई दुआयूं न मिलंदियूं, कोई ख़ुशि। ऐं इहे ॾिसो माण्हुनि खे जॾहिं गेस्ट ईंदा आहिनि कंदा आहिनि, पोइ उन्हनि खे गाॾी में यूज़ करण में बि मज़ो ईंदो आहे, है न। रोटी बि माण्हुनि खे सुठी लॻंदी आहे, सभु मिली जुली करे रहंदा आहिनि। त असांखे इहो सिखणो खपे। पहिरियों माण्हुनि में हुयो, हाणे न आहे। हाणे माण्हू सभु मां खावां त माण्हुनि खे पचे ई नथो। त बाबा अॼु असांखे चवनि था कि जीवन में असांखे सदा इहो यादि रखिणो आहे कि असांखे पंहिंजे जीवन में पुण्य जो खातो कीअं जमा करे सघंदा आहियूं, उहो असांखे सम्झणो आहे। छो जी सभु कुझु हिते ई रहिजी वञो आहे। ॿियो बाबा अॼु असांखे ॿुधाइनि था कि जीवन में असांखे सदा यादि रखिणो आहे कि जेसिताईं असां बाबा चवनि था कि असांखे न जीवन में यादि रखिणो आहे कि माताऊं हूंदियूं आहिनि घर ठाहिण वारियूं, माताऊं कहिड़ियूं हूंदियूं आहिनि, घर ठाहिण वारियूं हूंदियूं आहिनि। उन्हनि खे घर ठाहिण जो कमु मिलंदो न। लेकिन अॼु हिकु माता अगरि पंहिंजी ज़िमेवारी न सम्झे त उहो घर न ठाहे सघंदी आहे। ॾिसो माताउनि खे ड्यूटी मिलंदी आहे, माताऊं भक्ति बि ॾाढी कंदियूं आहिनि, भॻवान खे बि ॾाढो यादि कंदियूं आहिनि, है न। भॻवान जी यादि सां पोइ उहा ख़ुदि जो बि भलो करे सघंदियूं आहिनि, ॿियनि जो बि भलो करे। त माताउनि खे घर जी घरेत्री चइबो आहे, घर जी घरेत्री चइबो आहे, मतिलबु घर ठाहिण वारी चइबो आहे। ॾिसो हिकु माता खे घरु ठाहिणो आहे। अॼु सम्झो जो घर जा वॾा आहिनि, स्त्री पुरुष आहिनि, उन्हनि जा ॿार, पोइ उन्हनि शादी कराई, पोइ उन्हनि जी नूंहरियूं आहियूं, है न। अॼु ससु चाहींदी कि मां पंहिंजो घरु ठाहियां, पंहिंजा ॿई पुटनि जी या घणा बि पुट हूंदा उन्हनि जी नूंहरुनि खे हुन रीति हलायां, घरु ठाहियां, है न। लेकिन अगरि पति चईंदो न मुंहिंजी ज़ाल त हीअं न कंदी, हीअं न कंदी, हीअं न कंदी, त पोइ कीअं घरु ठहींदो। अॼुकल्ह घर घर में माण्हू छो नथो ठाहे सघे। हिकु ससु त चाहींदी कि मां पंहिंजो घरु ठाहियां, हिकु सहुरो पुरुष त चाहींदो मां पंहिंजो धंधो वधायां, मुंहिंजा ॿार बि हुन रीति ई कमु करनि, उनखे बि अॻियां वधाइनि, लेकिन हुन ई फील्ड में हलनि, है न। हिकु माता बि चईंदी कि मुंहिंजी नूंहरियूं, भले उहा नूंहरुनि जी ॿुधंदी, हा भई हीअं करो हीअं करो, लेकिन जो उन्हनि जे घर जो नियम हूंदो उनखे अॻियां वधाईंदी। लेकिन अगरि नूंहरियूं न मञनि, हिकु थींदो आहे नूंहरियूं न मञनि, हिकु थींदो आहे कि पुट ई चवनि न असां त ईअं न कंदासीं, त घरु टुटी पवंदो। अॼु हर माउ पीउ चईंदो आहे असांजा ॿार असांजे चए ते हलनि त असांजी गाॾी ठीकु रीति हले।
त अॼु ससु बि चईंदी न भई मुंहिंजी नुंहरियूं मुंहिंजा ॿई पुट ठीकु रीति हलनि त घर गाॾी सुठी हले। पर अॼुकल्ह जो उहो संस्कार पंहिंजे ॿारनि में बि विझो पहिरियों। सिर्फ़ु नुंहरनि जी ज़िमेवारी न आहे, पहिरियों पंहिंजे पुटनि में उहो संस्कार विझो। अगरि पुट संस्कारी हूंदा, पुट माउ पीउ जे चए ते हलंदा त नुंहुं बि हलंदी। लेकिन सुठा संस्कार, ईअं न असां उल्टा सुल्टा संस्कार पुटनि में विझी करे पोइ नुंहरियूं कीअं सेट थींदियूं न, केॾी मुश्किलात थी वेंदी आहे न। ऐं हिकु छोरी जे लाइ त एडजस्ट करणु हुननि हिकु नारी खे शक्ति छो चईंदा आहिनि? छो जे जेके आत्मा, हीअं त आत्मा पुरुष आहे, लेकिन जो आत्मा नारी जो तन वठंदी आहे न, उनमें ऑटोमेटिकली उहे शक्तियूं ईंदियूं आहिनि, लेकिन उहो हुनखे यूज़ करे तॾहिं। हिकु नारी खे घर ठाहिण जी शक्ति ॾिनी आहे भॻवान। ऐं हर हिक जो हिक ॿिए जो रिस्पेक्ट रिगार्ड रखी करे हले, ऐं जो नियम हुन अनुसार हलनि, है न। वॾी नुंहुं हूअं हले, नंढी नुंहुं हूअं हले। असांखे कंहिंखे दबाए करे न हलणो आहे भई हिन घर जो इहो नियम आहे, हिते सभु ईअं कंदा आहिनि। त नुंहरनि खे बि अगरि पुट पहिरियों मञनि, पोइ नुंहरनि खे बि चओ भई तव्हांखे हीअं करिणो आहे। पोइ उहो न करण त पोइ उन्हनि खां चलो ठीकु आहे, हीअं न त पोइ कीअं, हीअं छो था करे सघो, है न। त हिकु सिंपल सो आहे न, हीअं छो था चओ भई मां थी चवां, मतिलबु न ससु वॾी ठहे न वॾी नुंहुं वॾी ठहे, चओ हिन घर में ईअं थींदो आहे भई सुबुह जो ईअं थींदो आहे, पोइ ईअं थींदो आहे, पोइ ईअं थींदो आहे, भई हीअ रोटी ठाहींदी, हीअं ठाहींदी, त सभु मिली जुली करे कंदा। भई घर जो नियम आहे, इहो भॻवान जो घरु आहे, हितां जो नियम इहो आहे। कंहिं ठातो? इहो वॾनि ठातो, वॾनि त वॾो ईअं उहा नुंहुं ई सम्झदी न, इहे ज़्यादा ई ख़ुदि जो पाण खे वॾो थी सदाए। ईंदी आहे न ससु चईंदी मां वॾी, पोइ उहो चईंदा अच्छा हीअ ज़्यादा ई ख़ुदि खे वॾी थी सदाए। पोइ वॾी नुंहुं ईअं कंदी त नंढी नुंहुं चईंदी मुंहिंजे हुकुम थी हलाए। हुकुम न आहे, इहे घर जो नियम आहे। सुबुह जो एतिरे बजे उथिणो आहे, इहे करिणो आहे, इहे करिणो आहे, इहे करिणो आहे, इहे करिणो आहे, बसि। सभिनि खे एतिरो ई मिलंदो, सभिनि खे एतिरा पैसा मिलंदा, एतिरा सामान, ईअं उहो, हर त्योहार ते ईअं जंहिंखे जो वठिणो आहे वठो न। हर हिक जे लाइ असां हिकु ई रूल रखूं न, ईअं छो हीअ वॾी आहे त हिन जे लाइ ईअं, नंढी आहे त नंढी जे लाइ न, हर हिक जे हिक ई हिसाब सां असांखे सभु कमु करिणो हूंदो त ऑटोमेटिकली घर ठीकु रीति हलंदो न। त इन करे बाबा असांखे चवनि था की जीवन में न ॾिसो, हिकु माता त चईंदी भई मुंहिंजो घरु ठही वञे, मुंहिंजी नुंहरियूं ठही वञनि, न त केॾो डिस्टर्बेंस थी वेंदो आहे न। ॾिसो घर में हाणे स्त्री पुरुष ॿार पंहिंजे पति पत्नी त पंहिंजे ॿारनि खे हूअं ठाहे हलनि था। घर में अगरि कोई नुंहुं अचे थी, उहो चए थी न मां पंहिंजे हिसाब सां हलंदमि, त केॾो डिस्टर्बेंस थी वेंदो आहे न, केॾो डिस्टर्बेंस थी वेंदो आहे न। त इन करे बाबा असांखे चवनि था की असांखे पंहिंजे जीवन में सदा इहे यादि रखिणो आहे कि हिकु नारी केरु हूंदी आहे, घरेत्री हूंदी आहे, उहा घर ठाहिण वारी हूंदी आहे, घर ठाहिण जो सुठो कारीगर हूंदी आहे। हिन में महिनत त लॻंदी आहे, महिनत त लॻंदी आहे न। भई स्त्रियुनि खे घर ठाहिण जी ज़िमेवारी मिलंदी आहे। भई पुरुष त कमाए करे हथ में पैसो ॾींदो, लेकिन सम्झो ॿ ॿार नथा ठहनि, ॿ नुंहरियूं नथी ठहनि, ॿ फलाना पुट बि नथा ठहनि, त उनजे लाइ ज़्यादा संकल्प न माताउनि खे ज़्यादा हलंदा आहिनि, पुरुषनि खे एॾो फ़र्क़ु न पवंदो आहे। छो जी माताऊं घर में रहंदी आहिनि न। भई पुरुष त ॾिसो दुकान ते वेंदो त ॾाढा माण्हू मिलंदा, थोरो दिमाग़ु हेॾे होॾे थी वेंदो, लेकिन जो घर में रहंदा आहिनि उहो त उहो ई ॾिसंदा, वरी ठहनि नथा, वरी ईअं न करनि, वरी उहो न करनि, केॾो ध्यानु ॾियणो पवंदो आहे न।
त नुंहरुनि खे बि सम्झणो खपे हिकु ससु ठहिणु आसान ॻाल्हि थोरी आहे, है न। हिकु ससु ठहिणु आसान ॻाल्हि न आहे, न ई हिकु माउ ठहिणु आसान ॻाल्हि आहे। त उहो हिकु नुंहुं ठहिण बि आसान ॻाल्हि न आहे न। नुंहुं खे बि ॾिसो, अगरि नियम सेट आहे त ईअं असां कंहिंखे ज़बरदस्ती भई मां वॾी आहियां, मां हुनखे उहो लॻे ई न की हुकुम थी करे। हुकुम छा, हाणे ॾिसो ससु खां पोइ नुंहुं आई त ससु जो अधु कमु नुंहुं करे, जेतिरो ससु करे सघे थी उहो करे। वरी ॿी नुंहुं आई त अधु कमु वॾी करे, अधु कमु नंढी कपे। हिन में हुकुम जी त ॻाल्हि ई ख़तमु थी वई। भई ठीकु आहे, हिकु टाइम रोटी तूं ठाहे, हिकु टाइम ईअं कर, पोइ कपिड़ा ईअं धोए, प्रेस ईअं कर, घर जो कमु ईअं करे बसि ख़तमु ॻाल्हि, है न। पंहिंजो पंहिंजो कमु अगरि असां ये सम्झो कपिड़े वारी माई आहे, कपिड़ा धोई वेंदी, झाड़ू पोछो वारी झाड़ू पोछो करे वेंदी, बर्तन वारी बर्तन करे वेंदी। ईअं ई पहिरियों माण्हू ख़ुदि घर जो, अॼु हिकु ससु आहे, ॿ नुंहरियूं आहिनि त घर में मायुनि खे रखण जी ज़रूरत ई न आहे, है न। लेकिन नुंहरियूं बि एतिरी होशियारु हुजणियूं खपनि, छो जो मायुनि खे रखण सां ॾाढो घाटो आहे, ॾाढो ई घाटो आहे। हे त चलो ठीकु आहे, उन्हनि खे बि कमाई जो साधन मिली वेंदो आहे। लेकिन अगरि नुंहरियूं घर में ई वेठियूं आहिनि, नौकिरी धंधो नथियूं करनि, त फालतू जी आहे न माई रखण जो। ॿियो ई असांजा शरीर बि बीमार थी वेंदा न। हिकु माई अगरि घर में रखंदा न त सभु चवंदा आहिनि माई खे चओ, माई खे चओ, माई खे चओ। उहो उते वेठे वेठे ऐं माई त कमु कंदी वेंदी, हुनजो त सभु रोटी डाइजेस्ट थी वेंदी, माण्हू वेही बीमार थींदा, है न। त हिकु माई रखणु, माण्हू चईंदो त माई रखी त माण्हू छित ते बि वञे, कपिड़ा लाहिण विझण त बि हेठि मथे सीढ़ियूं चढ़ंदो त बि डाइजेस्ट थी वेंदो। हिते त मायूं ई कपिड़ा बि धोईंदो त बि एक्सरसाइज थी वेंदी आहे न, थधि बि घटि लॻंदी। मायूं नथी धोअनि कपिड़ा, तव्हांखे बाक़ी लेडीज़ घर जी नुंहरुनि खे, धीअरुनि खे, ॿारनि खे ॾाढी थधि थी लॻे। हाणे उहो बि त कमु करनि थियूं न, तव्हां बि कंदव त उहो हलंदे चलंदे छा थींदी आहे, अंदरि थोरी गर्माहट ईंदी आहे, थोरो दिमाग़ बि होॾे लॻी वेंदो, डिप्रेशन जी बीमारी बि ख़तमु थी वेंदी, फालतू सोचण जी बीमारी बि ख़तमु थी वेंदी। बसि ईअं छो था चओ, मूंखे चवंदा। हाणे ड्यूटी आहे, हिकु नुंहं खे चओ भई तोखे कपिड़ा धोइणा आहिनि, हिकु नुंहं खे चओ ईअं करिणो आहे, बसि, है न। मेन त पुटनि खे हलणो आहे। नुंहं चए न हितां जो नियम आहे, बसि घर घर जो नियम आहे। तव्हां बि त पंहिंजे घर में पंहिंजे पीउ जे नियम अनुसार हलियाओ न। हाणे हितां जो नियम आहे, रहो त ठीकु आहे, न त तव्हांजी मर्ज़ी, छुटी। पहिरियों शादी खां पहिरियों ई ॿुधाए छॾियो भई हुतां जो नियम इहो आहे, ऐं हिनखे जो ड्यूटी मिलंदी उहो कंदी त भेणो सिखे, त घर ठहींदो। ॿारनि खे बि असांखे जीअं जीअं ॿार वॾा थियनि उन्हनि खे ओड़ी ड्यूटी ॾियो, तॾहिं त घर ठहींदो न। ईअं ई असां माण्हू डिॼी करे वेहींदा, कोर्टनि में वञी करे केस कंदा, पोइ छा थींदो, जीवन ख़राबु। अॼुकल्ह लेडीज़ इहे ई आहे न, छोरी धमकी थी ॾे की मां कोर्ट में केस करे वठंदमि, त वञो कोर्ट में केस करो, ख़ुदि जो जीवन बि ख़राबु, ॿियनि जो जीवन बि ख़राबु। छा पढ़ाई लिखाई ॿारनि खे करो था न। ॿियो इहे पढ़ाई लिखाई, जेतिरी पढ़ाई लिखाई वधे थी, जेतिरा इहे गुरु संत सन्यासी वधनि था, दुनिया में लड़ाई थी थींदी वञे। घर गृहस्थी में लड़ाई छो थी थिए, है न। हिकु त इहे गुरूअनि जे कारण, असांजो गुरू इहो आहे, असांजो गुरू इहो आहे, असांजो गुरू इहो आहे, त शादियूं ई न करो न। ॿारनि जी शादी बि कराइणी आहे, गुरू बि कराइणो आहे, इहे बि कराइणो आहे। हाणे ॾिसो शादी खां पहिरियों त कहिड़ी छोरी पाए, माउ पीउ चए हिन गुरू खे कर, शादी खां पोइ हुनखे चओ हुन गुरू खे कर। अॼुकल्ह जी छोरियूं ॿुधनि थियूं, तूं चईंदी न मां त हिन ई गुरू खे कंदमि, त उहो हुनजे हिसाब सां ई हलंदी त घर कीअं ठहींदो। या गुरू वटि हलो वञो, या शादियूं करो, है न, या पढ़ाई लिखाई नौकिरी धंधो करो, या गृहस्थी संभालो। त ॿ नाव में पेर विझंदव त ख़राबु ई थी वेंदी न जीवन। केॾी छोरनि जी जीवन ख़राबु थी वञे, केॾी छोरनि जी जीवन ख़राबु थी वञे न। अहिड़ी पढ़ाई लिखाई माण्हू कराए थो,
बसि माण्हुनि खे उहो ई अहंकार आहे, मां पढ़ियल लिखियल आहियां, मां ख़ुदि जो कमाए खाई सघंदी आहियां, त शादी करे करे पैसा छो था वेस्ट करो। माण्हुनि जो दिमाग़ केॾो वेस्ट आहे। हिकु शादी कराइण कहिड़ी मुसीबत आहे, ऐं शादी कराइण खां पोइ उन्हनि खे सेट कराइण केॾी मुश्किल ॻाल्हि आहे, है न। त इन करे बाबा चवनि था छो जी माण्हू पहिरियों ई पंहिंजे ॿारनि में उहो संस्कार नथा विझनि न। उहो संस्कार विझणा आहिनि कि हीअं गृहस्थी हलंदी आहे, हितां जो नियम इहो आहे, हितां जो नियम इहो आहे। हुकुम जी ॻाल्हि ख़तमु। भई हितां जो नियम आहे, सभु झाड़ू पोछो ख़ुदि ई कंदा आहिनि। उहो झाड़ू कढे, उहो पोछो करे, उहो कपिड़ा धोए, उहो कपिड़ा विझे, उहो प्रेस करे, ख़तमु। तव्हांखे करिणो ई आहे। अच्छा, मीठी मीठी सिकिल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदाना मापन जे भान खे मिटाइण वारा ब्रह्मा बाप समान श्रेष्ठ त्यागी। बाबा चवनि था जीवन में ॾिसो संबंधनि जो त्याग करणु आसान आहे, वैभवनि जो त्याग करणु आसान आहे, कोई बि ॻाल्हि खे छॾणु आसान आहे, लेकिन हर संकल्प हर कार्य में पंहिंजेपन खे मिटाइणु आसान न आहे। माण्हू भले ई सभु कुझु छॾे करे, सभु संबंध तोड़े करे अकेलो वेठो आहे, लेकिन त बि मांपन छॾे थो। मां ईअं मां ईअं मां ईअं, मूंखे भले संबंध तोड़े वेठा आहिनि त बि चईंदा मूंखां न पुछे। हाणे जॾहिं देख संबंध ई टुटी आहे त तव्हांखां पुछे न पुछे मतिलबु ई न आहे। मूंखे वॾो नथा सम्झनि, संबंध ई टुटी पियो न, अलॻि अलॻि थी वियो त ख़तमु। पोइ छाजो वॾो छाजो नंढो। त बाबा चवनि था संबंध तोड़ण में बि माण्हू आसान आहिनि, त्याग करण में बि, वैभवनि खे छॾण में बि आसान तरीक़े सां छॾे सघंदा आहिनि, लेकिन इहा मांपन नथो छॾिजे। उहो अलॻि थी विया, कोई मतिलबु ई न आहे। धंधे में गृहस्थी में सभु अलॻि थी विया। अञा बि माण्हू सोचे थो कि मूंखे वॾो छो न सम्झे, मूंखे छो न पुछे, मूंखे पेर छो न पई, है न। त इहा बि छॾे छॾो न। छो जी ॾिसो अॼु जॾहिं असां इहे छॾे छॾंदासीं न, भई सभु सुखी रहनि, इहे न सोचो कि सभु भाड़ में वञनि, मुंहिंजो छा मतिलबु। उन जी जॻह सोचो सभु सुखी रहनि, सभु ख़ुशि रहनि। त हीअं जॾहिं असां सोचंदासीं न, तॾहिं ई असां बि जीवन में अॻियां हलंदासीं, ॿिया बि अॻियां हलंदा। स्लोगन आहे फट सां कंहिंजो नुक्स कढी ॾियणु इहो दुख ॾियणु थियो। असां फट सां कंहिंजो नुक्स कढंदा आहियूं न, इहे अहिड़ो अहिड़ो, पहिरियों हुनजी तारीफ़ करो कि हा तव्हां त ॾाढो सुठो कयो, इहे त ॾाढो सुठो आहे, है न। हुन खां पोइ उन्हनि खे इशारो ॾियो। फट सां असां कंहिंखे न चऊं इहे त ख़राबु आहे, इहे त अहिड़ो आहे, है न। फट सां कंहिंजो नुक्स कढंदासीं त इहे जीअं हुनखे दुख ॾियणु थी, है न। त इन दुख ॾियण सां बि ख़तमु की त अहिड़ी आहे अहिड़ी आहे अहिड़ी आहे, न। अरे तव्हां त ॾाढा सुठा आहियो, बसि इहा ॻाल्हि तव्हां ईअं कई न त इन करे थोरो लॻे पियो, बाक़ी त कोई ॻाल्हि कोन्हे ईअं त ईअं पहिरियों हुनजी तारीफ़ करो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।